अॼु पाण डिस्कस कंदासीं चैप्टर नंबर 4 जिन जो नालो आहे अलजेब्रिक एक्सप्रेशन। हाणे अलजेब्रिक एक्सप्रेशन खे सम्झण खां पहिरियां असां जेके आहिनि कुझु बेसिक कॉन्सेप्ट आहिनि जंहिंमें वेरिएबल ईंदो आहे, कांस्टेंट ईंदो आहे ऐं असां उहे डिस्कस कंदासीं। वेरिएबल छा हूंदा आहिनि? वेरिएबल्स आर सिंबल व्हिच हैज नॉट अ फिक्स्ड वैल्यू इज सेड टू बी आर वेरिएबल्स। हाणे वेरिएबल असांजो उहे सिंबल्स हूंदियूं आहिनि जिन्हनि जा असां वटि जेके वेरिएबल जेके असांजा नंबर सिंबल्स हूंदियूं आहिनि जेके असां वटि फिक्स न हुजनि। फिक्स हुजण जो मतिलबु आहे त जीअं मां हिते हिकु इक्वेशन लिखी आहे x + 2 = 7। त हाणे हिन जो जॾहिं हिन खे सॉल्व कयूं था, मां ही जेको +2 आहे हिन खे राइट हैंड साइड वठी वञां थो त 7 - 2 थी वञे थो। x जो वैल्यू असांजो 5 आहे। ये जो x जो वैल्यू आहे हिते असांजो 5 आहे। मां एग्जांपल नंबर सेकंड में जेको खयो आहे 2x + 2 = 3। त हाणे हिन जॾहिं 2 खे मां राइट हैंड साइड खणी वञां थो, हे 3 - 2 त 2x हिते 1 थी वञे थो ऐं 2 हिते मल्टीप्लिकेशन में पियो आहे। जॾहिं हिन 2 खे मां राइट हैंड साइड खणी वेंदुमि त हे डिवीजन में थी वेंदो। हाणे असां हिन x खे ॾिसूं, जेको हिते जेको x जो वैल्यू आहे उहो असांजो छा आहे 5 आहे ऐं हिते जेको x जो वैल्यू अचे थो उहो असांजो 1/2 अचे थो। मीन्स असांखे इन मां इहो ॿुधाए थियो कि ही जेके सिंबल्स हूंदियूं आहिनि जिन्हनि जा वैल्यू असां वटि फिक्स न हुजनि, असां उन्हनि खे पंहिंजो वेरिएबल्स चवंदा आहियूं। ऐं हाणे ये मोस्टली जेके वेरिएबल्स हूंदा आहिनि चेंजेबल हूंदा आहिनि, असांजा उहे सिंबल्स हूंदियूं आहिनि जेके फिक्स न हुजनि, जेके आमतौर ते कॾहिं असांजो वैल्यू x जो वेरिएबल जो 1 हुजे त कॾहिं असांजो 2 थी वञे या कॾहिं 3 थी वञे। ईअं ई हाणे ही जेके मोस्टली असांजा यूज़ थींदा आहिनि वेरिएबल, आमतौर ते जेके असां टेक्स्ट बुक में पढ़ंदा आहियूं, x बि वेरिएबल यूज़ थींदो आहे, y बि ऐं z बि, q r s t। हाणे ही जेके सिंबल्स आहिनि आमतौर ते वेरिएबल लाइ असांजो इहे सिंबल्स जेके आहिनि उहे यूज़ थींदियूं आहिनि। हाणे कांस्टेंट छा थींदो आहे? A definition: a symbol which has fixed value is said to be a constant। माना असां वटि जेकॾहिं का बि लेट्स सपोज असां वटि सिंबल आहे ये त हिन जो वैल्यू असां वटि 1 आहे, हमेशह ही फिक्स हुजे। ठीक आहे, ही जेको वैल्यू आहे असांजो a1 इहो कॾहिं बि चेंज न थिए त असां अहिड़े वैल्यू खे चवंदासीं ही छा आहे असांजो कांस्टेंट आहे। ही कॾहिं बि चेंज न थींदो। मीन्स अहिड़ो वैल्यू जेको कॾहिं बि चेंज न थिए उहो छा हूंदो? कांस्टेंट हूंदो। हाणे असां पहिरियों वेरिएबल खे डिस्कस कयोसीं त वेरिएबल उहे हुया जिन्हनि जा असां छा थिए पियो, जेकॾहिं x हिते असांजो 1 आहे ऐं x कंहिं ॿी जॻह ते कंहिं ॿी प्लेस में कंहिं ॿी कंडीशन में x जेको आहे उहो 3 पियो थी वञे ऐं अञे कंहिं ॿी कंडीशन में जेको आहे x उहो 7 पियो थी वञे। त ही जेको असां मैथमेटिक्स जी लैंग्वेज में हिनखे चवंदासीं ही वेरिएबल। लेकिन जेके असांजा नंबर्स हूंदा आहिनि 1 उहो हमेशह असांजो 1 ई रहंदो आहे। त उहे जेके नंबर्स हूंदा आहिनि 1 2 3 4 इहे असांजा छा हूंदा आहिनि? इहे कांस्टेंट हूंदा आहिनि। छा हूंदा आहिनि सर? कांस्टेंट हूंदा आहिनि। हाणे असां कोएफिशिएंट खे ॾिसंदासीं त कोएफिशिएंट छा हूंदो? कोएफिशिएंट a constant number by which a variable is multiplied is said to be the coefficient of that variable। हाणे जेकॾहिं को बि असां वटि जेकॾहिं कांस्टेंट नंबर हूंदा, कांस्टेंट नंबर ही असां वटि हिकिड़ो जेको आहे उहो मां लिखां थो हिते 3x। ही जेको आहे असांजो छा आहे? ही कांस्टेंट नंबर आहे। ही 3 ही x सां वेरिएबल सां मल्टीप्लाई, ही 3 टाइम्स x मींस ही जेको 3 आहे इहो मुंहिंजो कांस्टेंट नंबर आहे असांजो, x जेको आहे वेरिएबल आहे। जॾहिं बि असांजो कांस्टेंट नंबर जेको आहे वेरिएबल सां मल्टीप्लाई थियल हूंदो उन कांस्टेंट खे असां चवंदासीं उहो जेको आहे कोएफिशिएंट आहे। छा आहे? कोएफिशिएंट आहे उन वेरिएबल जो। हाणे एग्जांपल में बि असां जेको आहे उहो डिफाइन कयो आहे ही 3x²। 3x², 3 is the coefficient of x²। 3 छा आहे? 3 is the coefficient of x²। हाणे ही जेको 3 आहे इहो असांजो कांस्टेंट नंबर आहे, इहो इन x² सां छा थियल आहे? मल्टीप्लाई थियल आहे। त असां चवंदासीं ही जेको 3 आहे उहो हिन x² जो कोएफिशिएंट आहे। हाणे हिकु ॿी एक्सप्रेशन आहे 4x + 5y। हाणे 4x + 5y हिते ही असांजो छा आहे? 4
ही असांजो छा आहे 4 ही असांजे कहिड़े वेरिएबल सां मल्टीप्लाई आहे x सां त ही जेको 4 आहे इन x वेरिएबल जो छा हूंदो कोएफिशिएंट हूंदो ऐं ही जेको 5 आहे हिन y वेरिएबल जो छा हूंदो कोएफिशिएंट हूंदो ईअं ई असां जेकॾहिं मां हिते हिनखे डिस्कस कंदुमि त ही असांजो जेको x आहे इहो असांजो वेरिएबल थी वेंदो ऐं जेकॾहिं मां हिते a खे डिस्कस कंदुमि को बि a नंबर a मुंहिंजो हिकिड़ो फिक्स नंबर आहे इहो चेंज न थींदो जेकॾहिं हिनखे मां हिकु फिक्स नंबर कंसीडर करे छॾां थो त ही मुंहिंजो कांस्टेंट थी वेंदो ऐं जेकॾहिं हिनखे मां चवां थो नॉट अ फिक्स वैल्यू मींस x असांजो चेंज बि थी सघे थो जॾहिं x असांजो चेंज बि थी सघे थो ही जेको आहे असांजो वेरिएबल थी वेंदो ही असांजो छा थींदो वेरिएबल ऐं ही असांजो ही जेको नंबर हूंदो उहो असांजो छा हूंदो कांस्टेंट हूंदो जॾहिं बि असांजो कांस्टेंट कंहिं वेरिएबल सां मल्टीप्लाई थियल हूंदो लेट्स सपोज मां ही लिखां थो 5x स्क्वायर त हाणे कांस्टेंट जेको आहे इहो वेरिएबल सां x स्क्वायर सां मल्टीप्लाई थियल आहे x असांजो वेरिएबल आहे त हिनखे असां छा चवंदासीं इहो असांजो कोएफिशिएंट असां कोएफिशिएंट खां पोइ जेको आहे अलजेब्रिक एक्सप्रेशन खे डिस्कस कंदासीं The algebraic expression the definition है any collection of constants and variables joined by fundamental operation addition subtraction multiplication and division जेके होना है वो असांजा fundamental operation होना है roots and powers is called algebraic expression means असांजा जेके example में 3x plus ही 5y माना त को भी असां वटि कांस्टेंट हुजन ऐं उन के बाद में असांजा वेरिएबल हुजन जॾहिं उहे कंहिं फंडामेंटल ऑपरेशन जे थ्रू असांजा मिलियल हूंदा जॉइन थियल हूंदा त असां उनखे अलजेब्रिक एक्सप्रेशन चवंदासीं हाणे ही जेको मां लिखियो आहे ही असांजी अलजेब्रिक एक्सप्रेशन छो जो हिन में जेको आहे असां वटि ॾिसो ही कांस्टेंट बि आहिनि ऐं कांस्टेंट सां पाण में असांजा वेरिएबल बि आहिनि उहे जॉइन थियल आहिनि कंहिं फंडामेंटल सिंबल जे थ्रू ऐं हिते हिननि में मल्टीप्लिकेशन बि अचे त ही जेको आहे असांजी छा आहे अलजेब्रिक एक्सप्रेशन आहे ऐं मां हिकु ॿी अलजेब्रिक एक्सप्रेशन लिखां थो 3x स्क्वायर 7x क्यूब हाणे ही बि असांजी जेका आहे अलजेब्रिक एक्सप्रेशन आहे 3 छा आहे 3x स्क्वायर प्लस 7x क्यूब हाणे 3 ऐं 7 जेके आहिनि इहे असांजा छा आहिनि कांस्टेंट आहिनि x स्क्वायर ही जेको x स्क्वायर एंड x क्यूब ये असांजा छा आहिनि वेरिएबल आहे ही कंहिं फंडामेंटल सिंबल जे थ्रू हिते बि असांजी मल्टीप्लिकेशन आहे त फंडामेंटल सिंबल जे थ्रू ये छा थियल आहिनि जॉइन थियल आहे जॾहिं इहे कंहिं फंडामेंटल सिंबल जे थ्रू जॉइन थियल हूंदा त इन्हनि खे असां छा चवंदासीं अलजेब्रिक एक्सप्रेशन हाणे मां हिकु अलजेब्रिक एक्सप्रेशन लिखां थो उन्हनि में असां इहो चेक कंदासीं त उन में कांस्टेंट केतिरा आहिनि ऐं उन में वेरिएबल्स केतिरा आहिनि ऐं उन में कोएफिशिएंट कहिड़ा आहिनि त 3x स्क्वायर प्लस 7x 5 ओके जेकॾहिं मां चवां त हिन में जेके आहिनि उहे असांजा कांस्टेंट कहिड़ा आहिनि असां वटि कांस्टेंट जेके हिन में ईंदा उहो 3 बि असांजो छा हूंदो कांस्टेंट हूंदो ऐं 7 बि असांजो छा हूंदो कांस्टेंट हूंदो ऐं 5 बि असांजो छा हूंदो कांस्टेंट हूंदो ऐं उन खां पोइ जेकॾहिं मां असां जो त हिन में वेरी कोएफिशिएंट केड़ा आहिनि कोएफिशिएंट जेके हूंदा असांखे ख़बर आहे कोएफिशिएंट जी डेफिनेशन असां पढ़ी आहे त कोएफिशिएंट जेके हूंदा आहिनि उहे वेरिएबल सां छा थियल हूंदा आहिनि मल्टीप्लाई हाणे जेको ही 3 आहे इहो x स्क्वायर सां मल्टीप्लाई थियल आहे मींस 3 असांजो जेको आहे उहो छा आहे कोएफिशिएंट आहे ऐं 7 जेको आहे उहो x सां मल्टीप्लाई थियल आहे त असां 7 खे बि छा चवंदासीं 7 असांजो छा आहे 7 बि असांजो कोएफिशिएंट आहे ऐं उन्ही का बाद में 5 छा 5 के असां कोएफिशिएंट चवंदासीं नो 5 इज नॉट अ कोएफिशिएंट हियर त असांजो जेको 5 आहे उहो कोएफिशिएंट न हूंदो 5 जस्ट असांजो छा आहे हिते कांस्टेंट छो जो 5 कंहिं वेरिएबल सां मल्टीप्लाई न थिए ओके त हाणे असां इहो ॾिठोसीं त असांजे मींस का एक्सप्रेशन लिखियल हूंदी आहे अलजेब्रिक एक्सप्रेशन उन में असां कांस्टेंट भी ॾिसी सघूं था चेक करे सघूं था ऐं उन खां बाद में वेरिएबल भी चेक करे सघूं था ऐं कोएफिशिएंट भी उन में ॾिसी सघूं था